आजमटन मोहम्मद खान भरसा गोठ भूरो कोली में पोरियत अब्दुल कदीर रिंद के घर के बाहि लगन सबब संदस अलह तलह सड़ी रख थी वियो आहे। बाहर न थियण करे मुतासिर खुलियल आसमान हेठ बेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले से ॾिसूं था हफ़ीज़ मेमण जी ये रिपोर्ट। मोहम्मद खान शहर भरसा गोठ भूरो कोली में रिंद बिरादरी जो रात घर साड़िया विया आहिनि। अचो त घर जे मालिकनि खां वीचार वठूं। सरजमीन ताईं बीठा आहियो जिते जाइ सड़ियो आहे ऐं वारदाश्त में जॾहिं पोयां खां बाहि लॻो ऐं बर वक़्त उथियो आहियां छो जाग अॻे ई हो 4-5 ॾींहं अॻे कूलर में केमिकल ऐं ज़हर मिलायो वियो आहे। उहो बि असांजे हिते पाड़े में ॾेखारे उहो धोई हारे छॾियो आहे छो त असांखे अॻियां कूड़ ॼाणायो वेंदो आहे। बाबा ही कूड़ पिया कनि ग़रीब आहियूं न चिंची हलाईंदा असां कोई धणी साईं कोन अलाह वारा आहियूं। अलाह वारा ईअं बेगाना पिया हलनि उन्हनि ते को अहसासु कोन्हे ही इंसान जा हिन जो हक़ ई कोन्हे सम्झ ग़रीब आहिनि हिते वॾेराशाही आहे दॿाए वेठा आहिनि ज़ुल्म करे वेठा आहिनि हेॾी ज़्यादती थी आहे। अॼु ॿियो टियों राति थियो त आचरे राति 1 खां 15 मिंट घटि आहे बाहि ॾिनो अथनि जो सभु ओसे पासे वारा सुतलो आहे जंहिंमें फायरिंग कयो अथनि ओड़े पाड़े जा फायरिंग ते आया आहिनि बाहि ते कोन आहे फायरिंग हली आहे ऐं उन में पाड़े जा शायदि फायरिंग बिल्कुलु हले आहे बाहि लॻी आहे ऐं मुंहिंजो टपुर सभु सड़िया 2 लख कैश सड़ियो आहे ऐं पेटियूं सड़िया आहिनि 2 काठिया पेटी हुआ 3 लो वारा पेटी हुआ सिलाई वारी मशीन हुई सवड़ हंध बिस्तरा सीअ जा ॿारनि जा कपिड़ा जूता सभु सड़ी आहिनि। अहिड़ो को शइ मुंहिंजो कोन वरितो आहे जे आउं चवां मुंहिंजो हीअ शइ वरितो आहे को बि कोन वरितो सिर्फ़ु रक्षो छिके कढी उहो वरितो आहे। साम्हूं चिंची बीठो आहे उहो हिकिड़ो चिंची वरितो आहे को बि कोन ॿार सलामत पाड़े वारनि कढ रहिया मौजूदु घर में हम चौस खखल वारी पत्थर हुई हम चौस बाहि विखड़ो हुयो को रस्तो कोन हो ऐं एसए साहब खे फ़ोन करे बर वक़्तु मूं ॿुधायो एसए साहब चयो त ठीकु आहे थाने ते चवां थो उहा पुलिस बि आई ओॾी महिल ऐं ब्रिगेड गाॾी जो पाणी विसाइण वारी भूरे ॻोठ खां वापसि वई आहे ऐं उन्हनि चयो त असांजी गाॾी ख़राबु आहे ऐं इन हूंदे मुंहिंजा 2 लख कैश आहे मूंखां इंसाफ़ कयो वईं ऐं सनू थोलो ट्रप जेका आहिनि लॻभॻि 9 लख ताईं मुंहिंजो नुक़सानु थियो आहे। काठ किले पत्थर जा टोटल मुंहिंजो इहो जाइज़ आहे मुंहिंजो ग़रीब सां मदद कयो वईं। मां घर सड़ी वियो मुंहिंजो भाउ मुंहिंजो घर साड़े छॾियो मूंखे ख़बर बि कोन हो मुंहिंजो ॿार सभु गुलाम रसूल गुलाम अली मुराद सतार ये मुंहिंजो घर साड़ी विया आहिनि कुझु न निकितो न को खट निकिता आहिनि कुझु न मुंहिंजो ख़ाली ॿार निकिता आहिनि पेटियूं घर सभु सड़ी विया। मुंहिंजो हक़ करे मुंहिंजी हक़ मूंखे वठी ॾियो केस करे हिनखे चालान करे छॾियो महिरबानी करे असांजी मदद करे छॾियो असांजी। घर के मुंहिंजो मामो ॿाहिरि वियो असांजा कपिड़ा बकड़ा सभु सड़े विया असां ॿार हले पी निकिरे वियासीं उतां खां मुंहिंजो मामा असांखे कढे वियो सभु मुंहिंजो पीउ जो मथां इहो मुंहिंजो मामा वारा पैर करे विया घर के ॿाहिरि 12 बजे विया असांजो सॼो घर सड़े वियो सामान वामान सभु सड़े विया मूंखे ॿधाए छॾ महिरबानी करियो। ॾिठो आहे त घर सड़ी वियो वीचारे जो असां अची आया ॾिठो आहे घर सड़ियल आहे ज़ुल्म थी वियो आहे इरफान नथो कटिजे एतिरो ख़बर आहे बसि मदद जने हक़ हक़ करे ऐं ना हक़ आहे छा कजे असां दायूं था सभु ते थाणे ते वियासीं हुते एफआर बि नथो कटिजे ऐं इंसाफ़ मिले आलो तलो साड़े छॾियूं बचनि जो सिर बचियो आहे ॿियो कुझु कोन्हे इंसाफ़ वॾे बाला फिज़रनि खे अपील आहे असांजे ॿुधनि मिसकिननि जो ऐं हिननि खे सज़ा ॾिजे सिर जो बि ख़तरो आहे। नाज़रीन गोठ भूरो कोली भरसा रिंद बिरादरी जो सड़ल घर जे मालिकनि जो तव्हां वीचार ॿुधा। कैमरामैन सप्तेन अली मेमण सां गॾु अब्दुल हफ़ीज़ मेमण, मेहरान टीवी न्यूज़, टंडो मोहम्मद खान।